नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे फैज़गंज में ख़बर ॾींदा हलूं त उकरी थाणे जी पुलिस एहलकारनि पारां मोहम्मद शाह स्टाफ मेहरान नेशनल हाईवे वटां मंशियात फ़रोश अलबेलो बालादी खे मंशियात समेत गिरफ़्तार करे वरितो। जवाबदारी जी गिरफ़्तारी बाद पीपल्स पार्टी अॻवान ज़ाकिर हसबाणी पंहिंजे माण्हुनि जी मदद सां जवाबदार खे आज़ाद करण जी कोशिश करे पुलिस मथां ॾमर जी धमकियूं ॾियण लॻो, जंहिं बाद SHO उकरी बाअसर ज़ाकिर हसबाणी खां ॻरी रिश्वत तलब करे जवाबदार अलबेलो बालादी खे आज़ाद करे छॾियो। ॿिए तरफ़ उकरी शहर जे शहरनि मीडिया के ॿुधायो त उकरी थाणे जो SHO करप्ट राशि ऑफिसर है, मंशियात फ़रोश चोरनि खां ॻरी रिश्वत तलब कंदो रहियो है, जंहिं करे उकरी थाणे जे हद में मंशियात जो सरेआम कारोबार हली रहियो है ऐं ॾींहुं ॾिठे जूं चोरियूं धाड़ा पिया लॻनि। हिन हूंदे बि कानून निंड में सुतल आहे। उकरी जे शहरनि SSP खैरपुर DIG सखर का मुतालबो कंदे चयो आहे त नोटिस वठी करप्ट राशि SHO खे हटाए ईमानदार SHO मुक़रर करे मंशियात फ़रोशनि चोरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे शहरनि खे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।